बस मासी अम्मा जॾहिं बि पंहिंजी अम्मा जी सिक लॻंदी आहे त मुंहिंजा क़दम मूंखे बेइख्तियार तव्हां वटि वठी हलिया ईंदा आहिनि। सुठो कई पुट जो हलियो आहे। मां बि जॾहिं बि तोखे ॾिसंदी आहियां न त अदीअ जो चहिरो अखियुनि जे अॻियां अची वेंदो आहे। मासी कॾहिं कॾहिं मुंहिंजी मुलाक़ात दुआ सां थींदी आहे। दुआ अञा केतिरा साल पढ़ंदी? न पुट, हाणे साल न पर बसि कुझु महीना ई वञी बचा आहिनि। हाउस जॉब पई करे न। मासी अम्मा दरअसल मां इन करे ई आयो हुयुसि त ॿीहर अचण जी कोशिशि न कजांइ, छो त ही सरदार रांझण खान जो घरु आहे ऐं हिन घर में धारियनि जो अचणु मूंखे पसंदि आहे। रांझण खान ही मुंहिंजो भाणे जो आहे, धारियो नाहे। जंहिं ॾींहुं हिन जे पीउ तुंहिंजी भेण खे मारे छॾियो न, उन ॾींहं खां तुंहिंजो बि हिन सां रिश्तो हुजणु न खपे। मुंहिंजी भेण ख़ुदकशी कई हुई। इहा तुंहिंजी भुल आहे। बहरहाल सिकंदर असांजे न राज जो आहे न असांजे ज़ात जो आहे, हीअ असां लाइ धारियो आहे। इन धारपे खे ख़तमु करण जो सिर्फ़ु हिकु रस्तो आहे, तव्हां मूंखे पंहिंजी फर्ज़ंदी में क़बूल कयो। ख़बरदार, ॿीहर हिन ज़बान मां अहिड़ा अल्फाज़ कढी काकड़े खां ज़बान छिके कढंदोसीं। ऐं जेकॾहिं दुआ जो ख़्यालु तुंहिंजे दिमाग़ में आयो न, धड़ सिसीअ खां धार करे छॾींदोसीं। हिनखे धमकी न सम्झजांइ, इहो रांझण खान जो फ़ैसिलो आहे। रांझण खान, तूं हिकु घर आए महिमान खे बेइज़्ज़तो कीअं थो करे सघे? ही महिमान न आहे अमीरा, रहज़न आहे रहज़न। न, हे मुंहिंजो रतु आहे, मुंहिंजी सॻी भेण जो पुटु आहे। रांझण खान खे जेको करिणो आहे न करे छॾियो आहे। वयल इज़त वापसि न ईंदी, पर असांजे खून में ख़ासियत आहे। पंहिंजी कयल बेइज़्ज़ती जो प्लान कॾहिं न विसारींदो। यादि रखिजो। रांझण खान, तो इहो सुठो नाहे कयो। ॿीहर जेकॾहिं तुंहिंजे भाणजे खे हिन राज में ॾिठो था, इहो सिकंदर जे ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। इहा धमकी न, रांझण खान जो फ़ैसिलो आहे। बाड़ी दादू कुर्बान, घबराइण जी का बि ॻाल्हि न आहे। तोखे 6 हफ़्ते में मां पंधु कराईंदुसि। मसालो पंधु करण जो न आहे, मसालो इहो आहे त मां मल विड़ी सघंदुसि या न। इहा त मूंखे ख़बर न आहे, पर मुंहिंजो कमु आहे सिर्फ़ु टुटल हॾा ॿधणु। सो तुंहिंजी टंग 1.5 महीने में ॻंढिजी वेंदी। बाबा, मां इन चाकर खे ज़िंदा कोन छॾींदुसि। बबर जे काठी वांगुरु चीरे न छॾियांसि त मां पहलवान कुर्बान जो पुटु ई न आहियां। न पुटु न, छेड़ा करणु ऐं दुश्मनी पालणु असांजो कमु न आहे। बुराई करण वारनि सां कॾहिं बि सणाई कान थींदी। सच तो चई बाबा, कर भला सो हो भला, बुरे जो नतीजो बुरो ई हूंदो आहे। पर असां सां बिलाल, अयाज़ ऐं चाकर खान ज़ुल्म कयो आहे, ऐं ज़ुल्म ते ख़ामोश रहण बि ज़ुल्म आहे, ऐं मां पलांद ज़रूरु कंदुसि। असीं ख़ामोश कोन वेहंदासीं, कानून पंहिंजो कमु कंदो। असांजो पलांद बि मल आहे, असांजो छेड़ो बि मल आहे। ग़ुलाम सिंह, असां संदरा ॿधी इंशाअल्लाह मैदान मारींदासीं। उस्ताद, मां हाणे हलां थो, हफ़्ते खां पोइ वरी पटी थींदी। ग़ुलाम सिंह, 8 ॾींहं मूंखे यादगिरी सां वठणु अचिजांइ। पुट, ताए खे स्टाफ ते छॾिया। हाज़िर बाबा, अचो।
सोडा मां ख़ुशि आहियां तूं ॿुधाए राधा छा हाल आहे? ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे न? जी आदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। अदा मुबारक हुजे तव्हांखे। अम्मा कहिड़ी मुबारकूं थी ॾे? मां जेल मां आयो आहियां, को हज करे कोन आयो आहियां। सोडा तूं शेरूअ सां ॻाल्हाइणु बंदि कर। हू हिकु कमीणो इंसानु आहे। तोखे यार कंहिं न कंहिं मुसीबत में फासाए विझंदो। रज़ा जॾहिं उहो जीअरो हूंदो त फसाईंदो न, मां हुनखे मारे छॾींदुसि हुनखे। अदा अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। कुझु चाचे वारनि जो बि सोच, उन्हनि जो छा थींदो? उन्हनि जो त अलाह हवाई आहे, बाक़ी शेरूअ खे त मां कोन छॾींदुसि। शेरूअ जो अहिड़ो असरु कंदुसि जो हुनजो पीउ कोड़ो बि यादि कंदो, कोड़ो बि। सोडा एतिरो यार जज़्बाती न थी। जज़्बात में इंसानु पंहिंजो ई नुक़सानु करे वेंदो आहे। जेको थींदो ॾिठो वेंदो। अल्लाह हाफ़िज़। ख़ैर त आहे रईस नंढा, हिते बनीअ में गाॾी छो बीहारी अथई? बिलावल ही कहिड़ी जॻह आहे? छा तोखे कुझु यादि आहे? जैसे नंढा तव्हांजी ज़मीन त न आहे जिते बीठा आहियो? बराबरि ही ज़मीन असांजी न आहे, पर ही उहा जॻह आहे जिते असांखे हूअ सुहिणनि नियाणनि वारी धनार छोकिरी मिली हुई। कहिड़ी धनार छोकिरी? बिलावल जंहिं असांजो रस्तो रोकियो। कंहिंमें हिमत आहे रेस नंढा जेको तव्हांजो रस्तो रोके? आहे हिकु छोकिरी जंहिं असांजो रुॻो रस्तो रोकियो, बल्कि हू त हाणे असांजी ज़िंदगीअ में बि बेदख़ल थी रही आहे। रईस नंढा लॻे थो तव्हांखे इश्क थी वियो आहे, जो छोकिरी खे यादि पिया कयो, सा बि धनार छोकिरी। जेकॾहिं इहो इश्क आहे त भाऊ इहो इश्क असांखे थी वियो आहे। रईस नंढा इहो इश्क त ग़रीब माण्हू खे थींदो आहे। तव्हां त माशाल्लाह अमीर आहियो। जेकॾहिं अव्हांखे का छोकिरी वणी वई आहे त उनखे खणाए पंहिंजी रखेल बणाए छॾियो। बिलावल उहा धनार छोकिरी जंहिंजूं ॿकरियूं असांजे आॾो अची वियूं हुयूं जॾहिं असां मलाखड़े ते पिया हलूं। अच्छा अच्छा, उहा ॼट छोकिरी? हा बिलावल इहा जांच करणी आहे, इहा छोकिरी कहिड़े राज जी आहे ऐं कंहिंजी धीउ आहे। ख़बर पइजी वेंदी रईस नंढा। हाणे हल त हलूं। रईस वॾे जो हुकुम आहे त असां राति जो ॿाहिरि न निकिरूं। पुलिस असांखे ॻोल्हे रही आहे। केस क़ुर्बान करे हा त असां लाइ को मसइलो ई न हो। असां ते केस सरदार रांझन ख़ान कयो आहे। बिलावल तूं फिक्र न कर, पुलिस जा माण्हू बाबा साईं जा ख़रीद थियल आहिनि, उहे असांजो कुझु बि न बिगाड़े सघंदा। पोइ बि असांखे हितां हलणु घुरिजे। साम्हूं सरदार रांझन ख़ान जो ॻोठु आहे ऐं उन सां असांजो ताज़ो जहिड़ो थियलु आहे। ठीकु आहे बिलावल हल त हलूं था। अयाज़ जे मां तोखे ठुप न मारियां त मां कुर्बान जो पुट ई न आहियां। न पुट न, पाण खे गारियूं न ॾे, मरण ऐं मारण वारियूं ॻाल्हियूं न कर। मामा छा कयां?
मुंहिंजो अंदर थो सड़े। हू ज़ालिम असांखे मलाखड़ो त मारे नथा सघनि, कोई बि बेईमानी था कनि। पुट इहा ई उन्हनि जी शिकस्त आहे। बर्दाश्त जी बि हद थींदी आहे मां। हुननि चाचा मुख़्तियार खे त गुम करे छॾियो, हाणे असांजे पोयां आहिनि। पुट गुलाम हुसैन, इन बर्दाश्त खे सब्र चइबो आहे। सब्र जो फल मिठो हूंदो आहे। हू पंहिंजे साड़ में सड़ी मरी वेंदा। पर मां पलांद कंदुसि, हुननि खे ईअं कोन छॾींदुसि। इन चाकर खान जूं ॿई टंगूं भञींदुसि, पोइ मूंखे करारींदो। हा पुट, हाणे शेर सिंध जो लक़ब खणण लाइ तूं विढ़ंदे ऐं इन्हनि पापिन खां तूं पलांद हाणे वठंदे। अॼु खां ई तयारी शुरू करे छॾ। तोसां खेर त आहे? अखियूं बूटे हीअं खिलंदे मूं कंहिंखे न आहे ॾिठो। जी छो जमीला, तूं केॾी महिल आई हुई? मां त हाणे आई आहियां, पर तूं ॿुधा, तूं कंहिंजे ख़्यालनि में गुम आहीं? मां न न, अहिड़ी त काई बि ॻाल्हि न आहे। वॾेरी सिदरा, गुल ऐं इश्क पंहिंजी ख़ुशबू मां सुञाता वेंदा आहिनि। छा मतिलबु आहे तुंहिंजो? मतिलबु त साफ़ ज़ाहिर आहे, इहे सभु अलामतूं इश्क जूं आहिनि। जमीला, पंहिंजे कम सां कमु रख। मूंखे कारी थी मरण जो को बि शौक़ु न आहे। इश्क जी बाहि लॻाइण सवली न आहे वॾेरी सिदरा। चाचा कोड़ा
तो वारो काट को पुट किथे आए? गंढ में बथला छोड़े दिया गंढ में लिखल हो जाई या झंड में बथल हो जाई, किथे भी आए मुखे बुधाए। उनको पुराना पलांद करना है, पलांद पुराना पलांद करे तो शायद खबर कान है। शेरू पुट धड़को थई धड़को जे मां नखे निंदर को नखे ना तो सोडो मुझो नालो न है। ॿुधाए कहिड़े कुंड में रो पर विहारे छो तसी मुखे जेल में बंद कराए मथे तो रनन सालन जो चोरियूं कंदो। अड़े हेडे तोरी केड़ो मोतबर मुड़स केड़ो अशराफ पाड़े पत्ती में का कुकड़ का न छड़ी थे री बाण के मोतबर तो सब हेरु मेरु वेठो तो मुझे पुटा इल्जाम आणी कुकड़ चोर आ तुंहिंजो पुट, मां कुकड़ चोर न आहियां। सोढो दावण तो त चङो भलो कंहिं ग़रीब जे कॾहिं काबे में हथ न विझंदो, तुंहिंजो पुट तर मारींदो आहे, मां पर मारींदो आहियां। राही द चोर केड़ो तो अशराफ हुई चोरी कयो चोरी खाओ। मां त चवां थो त हिन महिल ताईं को तव्हांखे मुड़ुस माण्हू कोन मिलियो आहे जो तव्हांजी बाउंड्रियूं ई बंदि करे छॾे। चाचा कोड़ा पोइ इहे सोच त तुंहिंजे पुट जी बाउंड्री बंद, जिथे भी मिलंदो उते मारे छॾींदोमांसि। मोह खणजांइ उनखे, छो जो मां माण्हू आहियां उल्टी खोपड़ीअ जो, उल्टी खोपड़ीअ जो। मुड़ुस जी थी उल्टी खोपड़िया अड़े सेठा जेकॾहिं उल्टी खोपड़ीअ मां तुंहिंजी सिधी खोपड़ी न कयमि न त मुंहिंजो नालो बि कौड़ो कमज़ार कोन्हे। बाउंड्री बंदि करे छॾींदोसांइ, बाउंड्री बंदि। ओ मजनू छा पियो ॾिसी? अदा छा पियो करी? उथी कम कर। जल्दी कर मुझे ला मानी गिराओ खणी आ तो मां खाई बतरे कमाई करे ता। हुकुम त ईअं तो हलाई ॼण महीने जो राशन वठी ॾिनो थी, कोन्हे का मानी। अड़े मुआ मां माण्हुनि जे घर में कमकार करे तोखे खारायां थी, तोखे शर्म नथो अचे जो तू कम करे? ये मानी चुकुर खाराए ताना नदी थी कर, जदी तदी ताना थी दे, समझे? ये हक तारा पाजा न फोटारी थी कर असा मवाले जे लाए खोल दस्तरखान हाथ खोल। मामा बाबा वटि खोड़ पैसा पियान 100 या नोट काथेन खुदू ॾिस मां चवां थी ॿार खे धड़को न ॾे। हा ॾिस पैसा ॾे, मूं पाण ॾिठा आहिनि हिन जे हाल ते पाड़े जा ॿार खिलनि था। ॾे ॿार का कपिड़ा वठी अचां। हाँ बाबा मूं ते पाड़े जा ॿार सभु खिलंदा आहिनि।
मां स्कूल पढ़दो त मूंखे किताब बि वठी ॾे। वॾो आयो आहे साईं स्कूल पढ़दो ले खला नत निभागा पिणे पढ़ियो जो तूं पढ़दे। ए ॿुध त असां खां वधीक तोखे पैसा प्यारा आहिनि न, पोइ हेॾे न ईंदो कर न, वञी के मुकाम ते सुम्हंदो कर न। हेॾे मुकाम ते छो वञी वञा, मां हाणे वेंदुमि कराची। हा उते कमाईंदुमि, पोइ तूं पंहिंजे न निभागे पुट सां वेठी मुंहिंजे लाइ रोईंदी। हा मूंखे का ज़रूरत न आहे रोअण जी। केड़ा मूंखे सुख ॾिना अथई, हाँ केड़ा सुख ॾिना थी। वञी कराची जे समुंड में बुॾी मर त मुंहिंजी का तो मां जान छुटे। अरे छोरा निभागा तोखे मानी मिलदी आहे या मां वांगुरु बुख ते आ? हाँ बाबा मां पेट भरे खाईंदो आहियां, मां पंहिंजी अम्मा जो प्यारो आहियां प्यारो। कभी बाकी बुख ते ई मां यो वयो काॾे शेरू, अॼु हिन कमीने खे न छॾंदुसि, हिन मूंसां धोखो कयो आहे। ये वयो काॾे? शेरो तेरा मुबारक दी सोटा कर मुबारक दा सको अज मैं तो करे छरिंदा शेरू गाल छाए ए छरिंदा माय की उठा तो सही शेरू गाल छाए सोचो बने मुसा सोटा मुझी गाल तो बुझ वो भले तू मुके मारे छड़ जाए न बुझ दोस्त तुझी गाल तू खतर आई खतर सोटा मैं मना तो तू जाना तू कधारा तू मुझो नालो भी पुलिस में लखयो ओरे मां तो आगे पुस्तल बेईमान आया जो तुझो नालो जा मां बुज़दिल मां बेईमान पर सोटा मुझी एक गाल बुझ जडे तू चोरी ले अंदर वई सजे गोठे ते हमलो कयो फायरिंग कयो चोर कयो सोटा मून सा मुकाबलो कयो पर वो घणा होया मां मजबूर पाजो सिर बचाए निकतुम तू कूड़ो कोड़ थो गलाई कोड़ मां कूड़ नथो गलाया मां कुछ भी न कयो तू मुझे यकीन कर पर जेकरे तू चाहे तो मुके मार ला तो आ तू मुके मार जेबे तुझे दिल खुश थे पर सोटा तो के खबर मैं यारन जो यार आया मैं गदार न आया आ सोटा मुके मार मुके मार मुझो खून तो ते बख्शा सोटा मुझो खून तो ते बख्शा सोटा के खबर नहीं शेरू वडी किन्नी शय थी चाचा साईं जे नज़र कंदो न त मां बि तव्हांजो भाइटो आहियां। हाँ पुट बिल्कुल तुझो वालिद साहब मुझो सगो सौट आई सौट भी बाहर थींदा आहिनि पर सौट खां हिकिड़ी गलती थी वई जो हुन पराए राज मां शादी कई उन करे असां हिन खां थोरो मुंहुं मोड़े छॾियो। हाँ चाचा साईं पर बाबा पंहिंजी ग़लती जे बदिले तव्हांजी सिक में सॼी ज़िंदगी पछताईंदो रहियो हमेशह मातम कई बस। पर चाचा न हाणे बाबा साईं रहिया न अमा रही आहे। यो अब से कर मेरी मुंह ते मुशावत कान मां गाल कदो अचती हो हातिम ताई हो न सखी हातिम ताई उन्हें मिस्कीन जो त मिड़े सखावत में नालो असली सखी मौजूद असली सखी सखावत में तेने जो जवाब ही ना है न बाबा पर मुखे यार अफसोस त रह सके मुखां सवा के सुञातो ई कोने हां के खबर ही काने रे सजी सखावत जी खबर छा तुझो वालिद साहब जने जेरो
एॾे रही सवदे जेरे माफ़ करिजो, पर रही सवदे खां जेके ग़लतियूं बि थियूं उन्हनि ग़लतियुनि जो बि माफ़ी वठी ॿाऊं अञा छा करे। वॾो सखी आहे बाबा, है बदफ़ानी वॾो सही पिया चओ, हिन करे ई त मां चाचा ॾे ईंदो आहियां। चाचा ॾे अचण खां पोइ ईअं लॻंदो आहे ॼण मां पंहिंजे बाबा जे भाकुर में आहियां। पुट तूं असांजो बच्चो आहीं, तो लाइ असांजी दिलि में मोहबत आहे। महिरबानी चाचा साईं। सिकंदर पुट, तोखे मां हिकिड़ो कमु चयो। हा चाचा साईं, तव्हां जेको कमु चयो यादि आहे मूंखे। मां मिनिस्टर साहिब सां ॻाल्हायो, उन्हनि चयो त मलाखड़ो जहिड़े जी नज़र थी वियो आहे, ऐं इहो बि चवनि त इहो ई रीज़न आहे त शेर सिंह जो ख़िताबु असां कंहिंखे न पिया ॾेई सघूं। पर मलाखड़ो त कुर्बान मारियो। जी चाचा साईं, तव्हां सही पिया चओ, पर मिनिस्टर साहिबु मञे न पियो। पोइ पुट हिकिड़ो कमु कर, इन रांदियुनि जे वज़ीर खे दावत ॾेई हिते वठी अचे, पोइ ॾिसूं था कीअं नथो असांजी ॻाल्हि मञे। ठीकु आहे चाचा साईं, मां मिनिस्टर साहिब खे दावत ज़रूरु ॾींदुसि। अच्छा हाणे कमु आहे, हलां थो, इजाज़त। ठीकु आहे पुट, हला ने बाबा। अदा कॾहिं ज़ाने छोरे जूं बाउटियूं बंदि कयो।